में आहियां त फरहत में आहियां मां ॼारनी जे ॾाढो अदब सां बीहां थो दुरूदन सलामनि खे सिक सां पढ़ां थो मां ॼारनी जे ॾाढो अदब सां बीहां थो दुरूदन सलामनि खे सिक सां पढ़ां थो वसुल जा वया ॻोढ़ा कुर्बत में आहियां हा कुर्बत में आहियां मदीने में आहियां त फरहत में आहियां मदीने में ॼणो आऊं जन्नत में आहियां हा जन्नत में आहियां मदीने में आहियां त फरहत में आहियां मथे तां मारूं माल लाहियां थो पंहिंजो हरम जे भितिन फर्श खे मां छॾियां थो मथे तां मारूं माल लाहियां थो पंहिंजो हरम जे भितिन फर्श खे मां छॾियां थो हबीबने जे ॼणो आऊं ख़िदमत में आहियां हा ख़िदमत में आहियां मदीने में आहियां त फरहत में आहियां निगाहूं मारोज़े जे जॾहिं खणां थो लही ग़म वञनि था ख़ुशियुनि खे पसां थो निगाहुनि मारोज़े निगाहूं मारोज़े जॾहिं खणां थो लही ग़म वञनि था ख़ुशियुनि खे पसां थो मिठे मुस्तफ़ा जे मां उल्फत में आहियां हा उल्फत में आहियां मदीने में आहियां त फरहत में आहियां मदीने जमां मदीने रहां ऐं महबूब आलम जे पाड़े हुजां मदीने जमां मदीने रहां ऐं महबूब आलम जे पाड़े हुजां इहा सोच आहे ऐं हसरत में आहियां ऐं हसरत में आहियां मदीने में आहियां त फरहत में आहियां भला भाग थिया जो मदीनो ॾिठो आहे हफ़ीज़ साह खां वधे मदीनो मिठो आहे भला भाग थिया जो मदीनो ॾिठो आहे हफ़ीज़ साह खां वधे मदीनो मिठो आहे ख़ुशियुनि मंझि आहियां ऐं फरहत में आहियां ऐं फरहत में आहियां मदीने में आहियां त फरहत